100% खालिस। नज़ीर कलौंजी ऑयल दुआब दवाब 100% खालिस। This headline news is brought to you by Bridge Power Batteries. Quality forever. Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सिंध में पानी की संगीन खोट सबब 2 करोड़ 60 लख एकड़ मां रुगो 82 लख एकड़ ज़मीन आबाद थी सघी। शुमारियात खाते 2 ॾहाकनि जी विथीअ बाद थियल ज़रई सेंसस की रिपोर्ट पधरी करे छॾी। सिंध जी बहराड़नि में कुल 2 करोड़ 60 लख 78 हज़ार 588 एकड़ ज़मीन मां रुगो 82 लख 76 हज़ार 495 एकड़ ज़मीन आबाद थी सघी। 1 करोड़ 68 लख 9 हज़ार 736 एकड़ ज़मीन गैर आबाद थी वई। हर भेरे सिंध जो पानी खणंदड़ पंजाब 3 करोड़ 98 लख एकड़नि मां रुगो 86 हज़ार एकड़ ज़मीन गैर आबाद। ज़रई सेंसस रिपोर्ट में चयो वियो आहे त मुल्क में 5 करोड़ 29 लख 71 हज़ार 893 एकड़ ज़मीन आबाद ऐं 4 करोड़ 64 लख एकड़ ज़मीन गैर आबाद करार। कमंद जी पोखी 2 सैकड़ो घटिजण जो एतिराफ़। कणक ऐं चांवरनि जी पोखी में 2 खां 3 सैकड़ो रिकॉर्ड वाध। ज़रई सेंसस रिपोर्ट में चयो वियो आहे त सिंध में कणक 87, कपह 55, चांवर 46 ऐं कमंद 44 सैकड़ो एराज़ी ते थिए थो। पंजाब में कणक पहिरीं, चांवर ॿिएं, कमंद चोथें ऐं कपह 5 नंबर ते वधीक पोखी वञे थी। इरसा में सिंध जो चेयरमैन हुजण बावजूद पंजाब तरफां तकरारी तौसा पंजनत कैनाल तां पानी की खणत जारी। रबी के मुंद में कोटली का हेठि रुगो 2.15 MF पानी छॾण जो इंकिशाफ।
इरसा चेयरमैन जो उहिदो सिंध खे मिलण बावजूदि कोटली डाउन स्ट्रीम जी क़िस्मत तब्दील न थी। 14 अक्टूबर ते कोटली डाउन स्ट्रीम लाइ 530 क्यूसिक्स पाणी छॾियो वियो। उन खां पोइ हिकु फुड़ो बि छोड़ न थियो। मलीर पुलिस शहीद नादिम जोखियो जो मोबाइल ऐं कपड़ा हथ करे वरिता। मेमन ॻोठ जे क़दीमी खूह में उछलियल मोबाइल फोन ऐं कपड़ा कढण जे लाइ पुलिस जी कार्रवाई जा फुटेजिस टाइम न्यूज़ हथ करे वरिता। पुलिस ज़रिए जो चवण आहे त शहीद नादिम जोखियो जो मोबाइल ऐं रतु लॻल कपड़ा जाम हाउस भरिसां वाक़े खूह मां हथाया आहिनि। मोबाइल फोन घणी हद ताईं सड़ी वियो आहे। मोबाइल फोन ऐं कपड़ा फॉरेंसिक ऑडिट लाइ पंजाब फॉरेंसिक लेबोरेटरी माणिया वेंदा। फॉरेंसिक रिपोर्ट अचण बाद जांच में गैर मामूली अघ भराई थियण जा इम्कान। शिकारपुर जे कचे गढ़ी तेगो में पुलिस पिकेट ते धाड़ेलनि जो हमिलो। SHO ग़ालिब पठान ऐं पुलिस मोबाइल जो ड्राइवर वाहिद बख़्श भुट्टो गोलियूं लॻण सबबि मरनींद ॻणिती जोगी हालत में सखर अस्पताल मुंतकिल। धाड़ेलनि जे हमले बाद SSP शिकारपुर पुलिस नफ़री साण करे गढ़ी तेगो पहुतल। हमले में मुलविस धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जा इम्कान। पुलिस ज़रिए जो चवण आहे त गढ़ी तेगो में अमन अमान क़ाइमु रखण जे लाइ कुझु अरसो अॻु पिकेट क़ाइमु कई वई हुई। धाड़ेलनि तेगाणी सरदार जे बंगले जे पोएं पासे खां रस्तो वठी आया ऐं पिकेट ते हमिलो कयो। घोटकी भरिसां औरताणे आवाज़ में हिरकी जी अगवा थियल सखर वासी 200 बाज़ियाब न थिया। 15 वरनि जो यासिर ऐं 16 सालनि जो आदिल शेख गुज़िरियल ॾींहुं अगवा थिया हुआ। धाड़ेलनि आदिल शेख जे वारिसनि सां राब्तो करे 60 लख रुपया भुंग घुरी वरितो। नौजवाननि जे वारिसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि अणॼात नंबर तां आदिल जे नंबर तां फ़ोन करे भुंग घुरियो आहे। न ॾियण जी सूरत में नौजवान खे क़तल करण जी धमकी ॾिनी वई। पुलिस रुॻो आसरा ॾेई वापसि मोटाए थी। DIG सखर ऐं IG सिंध खां नोटिस वठी ॿई नौजवान जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। घोटीअ मां अगवा थियल 2 सोट बख्शापुर नियण जा बि इतला। भेरिया रोड भरिसां ॻोठाणे खे रस्ते ते ताज़ी ॼावल ॿारड़ी हथे। ॻोठाणे हाकिम अली चांडियो जो चवणु आहे त असांजे घरनि भरिसां कुझु देरि ताईं ॿारड़ीअ जे रोअण जो आवाज़ ॿुधण में आयो। ॿाहिरि निकिरी ॾिठो त रस्ते ते मासूम ॿारड़ी रखियल हुई, जंहिंखे फौरी तौर खणी डॉक्टर्स ॾांहुं वठी वियासीं। डॉक्टर्स तिबी मुआइने बाद खेसि सिहतमंद करार ॾेई छॾियो। हाकिम अली चांडियो जे भाउ न्याणी खे हंज वठी छॾियो। अमीर बख़्श चांडियो जो चवणु आहे त अलाह साईं मूंखे नेमत अता कई आहे, ॿारड़ीअ खे धीउ करे पालींदुसि। ऐं कीवीज़ ऐं कैंगरूज़ मां T20 वर्ल्ड कप 2021 जो फातिह केरु? ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड विच में अॼु T20 वर्ल्ड कप जो फाइनल दंगल थी रहियो आहे। किरोड़े मदाहनि जूं अॼु दुबई जे स्टेडियम ते थींदड़ फाइनल मैच ते नज़रूं। ॿिन्ही टीम्स मां हेल ताईं कंहिं बि T20 वर्ल्ड कप नाहे खटियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवांखे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली। हेडलाइन्स वारी थियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था। शॉर्ट ब्रेक खपे।